अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर त बि सही आहे दोस्तों। अॼु जो टॉपिक इहो आहे त जेके हींअर सिंध में मकानी चूंडूं थियनि पियूं, छा उन जो आवाम खे फ़ाइदो थींदो, या जेके बि पोयां 4 साल मकानी चूंडूं थियूं हुयूं, जेके बि यूसीअन में काउंसलर चेयरमैन उहे चूंडजी आया, छा उन्हनि माण्हुनि खे कुझु ॾिनो हुयो? मुंहिंजे ख़्याल सां हींअर ताईं, या उन्हनि को डिलीवर कयो, हींअर ताईं कंहिं बि तव्हां यूसी में वञो या कंहिं बि तव्हां काउंसलर खां जेके थी गुज़रिया, जेके माना अॻु में काउंसलर थी विया या चेयरमैन या वाइस चेयरमैन थी विया, उन्हनि खां तव्हां पुछा कंदो त उहे चवंदा साईं असांखे फंड्स ई न आहिनि। अदा जेकॾहिं फंड्स न आहिनि त पोइ तव्हां आख़िर बीहो छाजे कारण था? ऐं उहे मालूम थिए थो त भाई जेके चूंडियल नुमाइंदा या जेके मथियां सरबराहन आहिनि उहे चवंदा हर यूसी खे 5 लख रुपया पर मंथ मिलंदा आहिनि। ठीकु आहे, 5 लख पर मंथ। उन खां अलावा हर यूसी मां को डेथ सर्टिफिकेट थो कढाए, को बर्थ सर्टिफिकेट थो कढाए, को कहिड़ो रिहाइश सर्टिफिकेट थो कढाए, उन्हनि खां अलॻि 200 रुपया वठंदा आहिनि हर यूसी जा जेके सेक्रेटरीज़ आहिनि। तो चवण जो मक़सदु इहो त हींअर ताईं मकानी चूंडनि जो कंहिंखे बि को बि फ़ाइदो थियो न आहे। छो न आहे थियो, उन जा कहिड़ा सबब आहिनि, छा आहे, उहा हाणे तव्हां कमेंट्स में ई ॿुधाइजो त आख़िर मसइलो हुयो छा। बाक़ी जेके हींअर चूंडूं थियण वञनि पियूं, उन्हनि जो बि मुंहिंजे ख़्याल सां कंहिंखे को फ़ाइदो कोन थो। बहरहाल हिकिड़ी इहा शइ आहे जो इहे चूंडियूं इहे तसलसल जेकॾहिं हलियो त आख़िरकार नेठि आवाम इन्हनि खां पुछा कंदो त भई जेको तव्हां पोएं वारे जेको असांखां वोट वठी विया हुयो ऐं इलेक्शन में बीही करे असां तव्हांजे करे जेको कुझु बि कयोसीं, तव्हांखे वोट ॾिनोसीं, तव्हांजो साथ ॾिनोसीं, ॾिनो त तव्हां कुझु बि कोन। हींअर सिंध में जेके मकानी चूंडूं थियण वञनि पियूं, उन्हनि में तव्हां ॾे जेके बि वर्क करण लाइ अचनि, जेके वोट लाइ अचनि, उन्हनि खां इहो ज़रूरु पुछा कजो त तव्हां जेको पोएं चकर रहियो काउंसलर या चेयरमैन या वाइस चेयरमैन, उन में तव्हां असांखे छा ॾिनो? छो जो हींअर ताईं कंहिं बि तालुके ज़िले में वञो तव्हां, उते त हालत त साॻी आहे न, किथे बि को कमु थियलु न आहे। जेको बि थियलु आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं कंहिं थियलु आहे त ज़िले में या तालुके में थियलु आहे, बसि जेको थोरो घणो थियलु आहे, कंहिंजी गिटी ठही, नाली ठही, उन में उहा बि कमु बोगस, उहो बि कंहिं न कम जो। ॿाराड़ी में त कंहिं को बि कमु थियो ई न आहे। कंहिं बि काउंसलर खां, कंहिं यूसी वारे खां पुछा कजे त दादा ॾियो अहवालु भला छा थींदो? हा साईं, चवंदा आहिनि भा नलको ईंदो, ईंदा नलका ॾींदासीं, मशीनूं जेके आहिनि सिलाई वारियूं मशीनूं उहे ईंदियूं तव्हांखे ॾींदासीं, ऐं उहे ईंदियूं बि आहिनि, ईअं बि न आहे, उहे ईंदियूं आहिनि, पाण ई विराए वंडे करे खाईंदा आहिनि। चवंदा आहिनि भई इलेक्शन जा ख़र्च किथां कढूं। बाक़ी हक़ीक़त इहा बि आहे त अॼुकल्ह इलेक्शन ॾाढी महांगी थी वई आहे। को ग़रीब माण्हू त इलेक्शन में बीही नथो सघे, छो जो हींअर एतिरा अख़राजात थी विया आहिनि उन्हनि जा, जंहिंजी का हद ई न आहे। वधीक हाणे दोस्तो राय ॾिजो त ॿुधाइजो कमेंट्स में त छा इलेक्शन्स मकानी चूंडनि जो सिंध में को फ़ाइदो आहे या न आहे, ऐं इहे थियणु घुरिजनि या न थियणु घुरिजनि। जेकॾहिं थियनि त उन्हनि में छा करणु घुरिजे। ऐं ॿियो हिकिड़ो आख़िरी अर्ज़ु मुंहिंजो त मकानी चूंडूं जेके आहिनि उहे सियासतदाननि जे करे, छो मकानी चूंडूं मतिलबु माना घर घर में जहिड़ो, छो जो हर घर में को कहिड़ी पार्टी सां वाबस्ता आहे, को कहिड़ी पार्टी सां वाबस्ता आहे। इलेक्शन जे वक़्तु बराए महिरबानी विढ़जो न पाण में, छो जो इहो हिकिड़े ॾींहं जो खेल आहे। इलेक्शन थी वेंदी, उन खां पोइ वरी हर कंहिंखे पाण सां हिक ॿिए सां गॾु ई रहणो आहे, छो जो त इहो ई आहे चूंडूं। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, उहो त हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे, कहिड़ी पार्टी सां केरु कंहिंसां वाबस्ती रखे थो भली रखे, पर इलेक्शन जे टाइम ते ॿिए ख़ुदा खे वञो पाण में विढ़जो न, वोटनि जे करे पाण में न विढ़जो। इहा महिरबानी कजो, कुर्ब लख लाइक़ महिरबानी करे कमेंट्स में ॿुधाइजो लाज़मी। अल्लाह हाफ़िज़।